जेसी तई पंजी नमाज में अलहम्द भी पढ़ी, किरात भी कयई, रुकू भी कयई, सजदा भी कयई, सारी नमाज पढ़ी आए। हाणे अतयात में गोडड़ा अदब जा भञूं, गर्दन झुकायूं, वडे अदब सां वडे न्याज सां रब जी हुजूरी में वेठोई। हाणे इने मल वेई चो अस्सलामु अलैका अय्युहन नबियो, ए गैब जे खबरुन बुधाइण वारा तो ते सलाम। हवा जे नमाज में बाबो अचे अम्मा अचे सलाम वाराई नमाज भजे या बचे। हाँ भली केडो प्यारो दोस्त अची वने, दिल प्यारो जानी अची वने, भली मुर्शिद अची वने, दौरान नमाज ची सही सलाम अलैकुम, नमाज बीहंदी भजंदी भजी पवंदी। जेकॾहिं निमाज़ जे दौरान ॿिए कंहिंसां मुखातिब थी, ॿिए कंहिंसां ॻाल्हाई, ॿिए कंहिं ॾे वाझाई, ॿिए कंहिंसां दू बदू थी ॻाल्हि करी त तुंहिंजी निमाज़ भॼी पवंदी। पर मिठड़े मुहम्मद खे आम्हूं साम्हूं थी बीही सलाम करी त तुंहिंजी निमाज़ मुकमिल थींदी। अस्सलामु अलैका काफ वाहिद हाजिर जो सीगो आहे, यानी हुजूर जी शख्सियत के हाजिर समझी हुजूर के सलाम कर, ये सलाम कर जे साम्हूं को माण्हू मौजूद हूंदो उन्हें के चइबो अस्सलामु अलैका। इन तरह सां मिठे मुहम्मद करीम के सलाम कर, तॾहिं तुंहिंजी निमाज़ मुकमिल थी। हाँ सही मुस्लिम में हदीस आ, हजरत काब बिन उजरा सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु असहाबी सगोरो रिवायत तो करे त दिलबर नबी के अर्ज कयोसी त या रसूल अल्लाह सलाम पढ़ण त असां सिखी वियासीं। छो त अतयात महबूबन पंजे गुलामन के सेखारियो त हीअं अतयात पढ़बो आ, उन में सलाम पढ़ण असां सिखियोसीं त अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू, सलाम पढ़ण तव्हां सेखारियो। या रसूल अल्लाह ॿुधायो त तव्हां ते दुरूद कीअं पढ़ूं। हुजूर फरमायो त मूं ते दुरूद हीअं पढ़ंदा कयो जो चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ओ सिंधी टोपी वारा सोना ओ हेडे हेडे ने यार छा तो बारन घेरी थी। हाँ अल्लाह अल्लाह ओ मुझे अपनी प्यारा मुझे दिल पर मोहम्मद करीम सेखारियो त मूं ते सलात हीअं पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद। हाँ ये अल्लाह असांजे महबूब मोहम्मद करीम ते रहमत मोकिल ऐं महबूब जी आल जे मथां भी सलात मोकिल। बुधो मदीने वारे साईं फरमायो त ला तुसल्लू अलैहि सलातल बितरा, मूं ते खोटी सलात न पढ़ंदा कयो, मूं ते अधूरी सलात न पढ़ंदा कयो, मूं ते जी वा ॻाल्हि सम्झो त आया न या उस लॻी अथव। हाँ साईं करीम फरमाइनि था त मूं ते अधूरी सलात न पढ़ो। साहबन अर्ज़ कयोसीं अधूरी सलात कीअं? पाण फरमायूं त तव्हां हीअं चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद सुम्मा तुमसिकून, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद चई पोइ चुप थी वञो, इहा आहे अधूरी सलात। चऊंसीं भला पोइ मुकमिल सलात कीअं? पाण फरमायूं त मुकमिल सलात हीअं जो चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद। हाण तव्हांजी सलात मुकमिल थी जॾहिं मुहम्मद सां गॾु आले मुहम्मद ते भी सलात पढ़ियव।
रुगे महबूब के मञो, महबूब ते सलात पढ़ो ऐं महबूब जी आल ते सलात न पढ़ो त इहा सलात तव्हांजी अधूरी आहे, अनकम्पलीट आहे। इहा तव्हांजी सलात गैर मुकम्मिल आहे। इहा सलात तव्हांजी बितरा यानी खोटी सलात आहे। इहा अल्लाह वटि क़बूल न पवंदी जेसीं ताईं आले मुहम्मद ते दुरूद न पढ़ंदो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वाला आलिक व अस्हाबिक या हबीब अल्लाह। दोस्तन मोहतरम, मुझे आका फरमायो त जैसी तई आले मुहम्मद ते दुरूद न पढ़ंदो तेसी तव्हांजी निमाज कबूल न पवंदी। निमाज कबूल पवंदी तॾहिं जॾहिं आले मुहम्मद के याद कंदा। हाँ, ॿी हर शइ तां हथ खणणो आहे पर आले मुहम्मद तां हथ खणणो नाहे। निमाज जी तकमील भला सलात अॻ में पढ़जे हा, निमाज में ॾिसो न सभ खां आख़िर में वञी सलात पढ़जे थी। निमाज जी जॾहिं तकमील थिए थी, निमाज मुकम्मिल थिए थी, सलात ते वञी। अल्लाह अल्लाह दोस्तन मोहतरम, इन्ही में राज़ ऐं हिकमत इहा आहे त कमनि जो इबादत जो तकमील जो मरहलो तॾहिं अचे थो जॾहिं आले मुहम्मद सां निस्बत ऐं मुहब्बत जुड़ी।